अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अबदल फला अबदल फला कवल्लर्ज़ी वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्या अला मन कान नबिय्यन व आदम बैनल मा'i वत्तीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व आले बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लैसल बिर्र अन तुवल्लू वुजूहकुम क़िबलल मशरिक़ि वल मग़रिबि वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वल मलाइकति वल किताबि वन नबिय्यीन व आतल माल अला हुब्बिही ज़विल क़ुर्बा वल यतामा वल मसाकीन वब्नस सबील वब्न सबील वस्साइलीन व फिर रिक़ाब व अक़ामस्सलात व आतज़्ज़कात वल मूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू वस्साबिरीन फिल बअसाइ वज़्ज़र्राइ व हीनल बअस उलाइकल्लज़ीन सदक़ू व उलाइका हुमुल मुत्तक़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जे मोहब्बत सां असांजे मथां दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही व सहाबे व बारिक व सल्लिम अलैहि अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। वाजिबुल एहतराम गोठ मुराद घोटो ऐं गिरदो नवाजा दोस्तो मुसलमान भाइरो
अल्लाह संजा तवां सां गुनाहगारन अहबदारन बदकारन जे मथा किरोड़े करम अरबे एहसान जै तवां असां के इन बेदीन वारे दौर में इन इदारे जे तरफ का अजीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जी ज़ियारत भी कराई, कुरान वारन जी ज़ियारत भी कराई ऐं कुरान पाक जे गालन जे बुधण ऐं बुधाइण जी तौफीक भी अता फरमाई। अञा उलमाए किराम मौजूद आहिनि। टाइम शाम जो आहे। अल्लाह सही छल उन्हनि मुजाहिदन जे माल औलाद में बरकतू नसीब फरमाए जेके हिन इदारे सां मुआविन रहन था, हिन मस्जिद सां मुआविन रहन था, जेके हिन इदारे ऐं मस्जिद जी ॾींहं रात खिदमत करे रहिया आहिनि। मुआवा जे साम्हूं सिपारे ॿे मां सूरत बकर मां हिकिड़ी आयत तिलावत कई। अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत जे अंदर ॼण त असां के हिकिड़ो जवाब ॾेई छॾियो आहे जेको आम इंसान पंहिंजे ज़बान ते उचारींदो आहे त अल्लाह अलाए कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। असां छा चवंदा दबा ख़बर न आहे त अल्लाह अलाए कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। असां के कणक जे बिज जी त ख़बर पवे थी पई, कमंद जे बिज जी त ख़बर पवे थी पई, ॿी हर शइ जी ख़बर पवे थी। अशी ॾाढी थी वयूं, ज़िंदगी गुज़री वई, यार खे इहा ख़बर न पई त अल्लाह अलाए कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। मञण वारे खे मेंह न खपंदो आहे, न मञण वारे खे सवे मेंह। मञण वारे खे मेंह न खपंदो आहे, न मञण वारे खे सवे मेंह। पर अल्लाह सही इन हिकड़ी आयत जे अंदर भी खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं त हिननि ॻाल्हियुनि जे करे मां परची पवंदो मांव, मां राज़ी थींदो मांव, मां अल्लाह जन्नत ॾींदो मांव। साईं कहिड़ियूं ॻाल्हियूं? फरमाई लैसल बिरअन तुवल्लू वुजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाह। अल्लाह फरमाए तो मुझा ईमान वारा नंबर पेरे ते मां अल्लाह जे मथो ईमान आण जाए। कंहिंजे मथा? आमन बिल्लाह आलिल मौजूद थी अल्लाह जे मथो ईमान आणो आहे, कीदो तौहीद वारो रखणो आहे। तुझे मुझे खाराइण वारो केरु? केरु सदाई अल्लाह खाराइंदो या जेके 3000 वोट जे करे वतासे उहे इलाही महीना हलंदा? थोड़ो ॻाल्हाए केर मन आमन बिल्लाह। फरमाई पहिरे नंबर ते अल्लाह फरमाए तो मानन ॻाल्हियुनि में राज़ी आ जो मुझे मथो ईमान आणो आहे, कीदो तौहीद वारो। मौत हयाती जो मालिक केर, नफ़े नुक़सान जो मालिक केर, औलाद ॾियण वारो केर, ज़रे ज़रे जो इल्मु कंहिंखे आहे। मां कलामुल्लाह जी आयतुनि जो तर्जुमो थो कयां। ओ मुंहिंजा सुहिणा कलमे पढ़ंदड़ मुस्लमान, अक़ीदो तौहीद वारो आहे, हिते भी आबाद हुते भी आबाद। तौहीद नाहे त हिते भी बर्बाद हुते भी बर्बाद। फरमाए नंबर पहिरे ते मां अल्लाह इन ॻाल्हि में राज़ी आहियां जो मुंहिंजे मथां तव्हां ईमान आणियो, आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। ॿिए नंबर ते फरमाए आख़िरत जे मथां ईमान हुजेव। जेकॾहिं तव्हां सां यकीन हुजे क़यामत थींदी, ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो आहे ते ॾोह ई न कयूं जेके करे रहिया आहियूं। हवाए जेको अशर कयूं था पिया, जेकॾहिं असांखे आख़िरत जो यकीन थिए न ज़ुबान हिसाब किताब ॾियणो आहे, ज़री नफ़ो हुजे नुक़सान हुजे, ज़री बुराई हुंदी नेकी हुंदी ज़ाहिर थींदी त पोइ त इहे असां कम कयूं ई न, जेको हले थो पियो। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में फरमायो ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु वला यबका मिनल कुरान इल्ला रस्मुहु। पाक मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मथो अहिड़ो दौर ईंदो, नाले जो मुसलमान हूंदो पर कम मुसलमाननि वारा न हूंदा। व्याज एतिरो मतां वियाणो वाणियो न वठंदो हुजे जेतिरो मुसलमान थो वठे।
अब आए थोड़ो गलाइंदा लो टेम व्याज एतरो मता वाणियो गैर मुस्लिम न वठे जेतरो मुसलमान तो वठे शराब मता एतरो वाणियो न पियंदो होजे जेतरो मुसलमान थो पिए बेपर्दगी मता एतरी गैर मुस्लिम न होजे जेका मुसलमानन में आ हराम जे मता जिंदगी जेका मुसलमानन जी आ शायद गैर मुसलमानन जी एतरी न होजे 24 कलाक गुनाहन में जिंदगी भरी पया असा के हराम को सवा मजो न तो अचे अबे अम्मा जो नाफरमान मुसलमान न्याणिन जा हक खाण वारो मुसलमान भेनरों के हक न देण वारो मुसलमान महबूब जे चेहरे ते सुन्नत न सजाइण वारो मुसलमान अल्लाह पर जेकर ऐलान तो ते अद पिंडाल टई मौजूदा अद पिंडाल मस्जिद हलंदो आयो त जलसे जे लाए अल्लाह पर बुधंदो वियो पर नमाज वारे टाइम ते पासो वठी वेंदो आखिर जे मता यकीन हो जे ते ये कम ही न कयूं जिन कमन में असा पंजी जिंदगी गुजारे रहा हूं वजात टाइम वठे तो पर टाइम मुख्तसरा न ते गालियों सब वजाहत आखिर जे मता ईमान आणे वल मलाइकत वल किताब वन नबीन अल्लाह जे मलाइकन ते भी ईमान आणे अल्लाह जे किताबन ते भी ईमान आणे अल्लाह जे नबियन ते भी ईमान आणे बुधो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो मुतालो तकर एक जारे अबू जहल पंजे पुत्र इकरम सा मौजूद आ इकरम रज़ी अल्लाह तआला न अबू जहल जो वडो पुत्र अबू जहल के पंजो पुत्र चवे तो ओ मुंजा अब्बा चवे तो जी बच्चा चे बुधा त सवी 24 कलाक महबूब मुस्तफा करीम सजी गिला कंदो वतंदो असे के घट वध गालाइंदो आ दुश्मनी कंदो आ हकीकत बुधा महबूब सच्चो आ या कूड़ो आ 24 कलाक तू न जे मुखालफत में गुजारे तो पियो अबू जहल पिरो लफ्ज केड़ा तो चवे ते छोरा तो के न गालन में कहीं विधो आ अज भी न जे कने वडन के हक सच चवे पो चवंदई ता कल मुला थिया हो ता के केड़ी खबर असा अबन डाडन को वठी करे हलंदा था दादा जाओ कल मुला अबू जहल चवे तो के न गालन में कहीं विधो आ चवे तो अब्बा तो को पो सरदार माथी तो को पो भोतार माथी नम च भोतार जो बच्चो भोतार के न भोतार जो वारसो गरीब थी थोड़ो गाला अब भोतार जो वारसो भोतार के न गरीब मां जेको तां को चवरणो चाहा तो वो थोड़ो आवाज भोतार जो वारसो भोतार के न गरीब असांजे भोतारनि में समझो आहे त ग़रीबनि खे राज़ी करणु सवलो आहे 5 साल मोह न ॾेखारियो न जेको वणे में कयो न बाक़ी आख़िरी राति में मां पाण जमइयत उलमा इस्लाम जे टिकेट ते हाणे उथियो में ॾाढियूं रैलियूं कढियूंसीं सूबे वारनि मर्कज़ वारनि टाइम ॾिनो भोतार चवनि पिया भले रैलियूं कढो पर आख़िरी राति न जॾहिं थेलो खणी घुमियासीं तव्हांजूं सभु रैलियूं ख़तमु ऐं थियो बि तव्हां मता कावड़ कयो पर मां पंहिंजे तक जी ॻाल्हि थो अब आई आहे कि न थियो बि मुआहिदो न के चइबो आहे जंहिंजो यकीन जंहिंजो अक़ीदो अल्लाह जे मथां त खाराइण वारी ज़ात रब जी आहे वाकई जेके हालतूं थियूं असांजे मां पंहिंजे खैरपुर जी ॻाल्हि थो कयां असांजे खैरपुर जे धरतीअ ते जेको हशर जेका हालत थी दुख त अञा वॾो ये इन जो भी आहे त अल्हम्दुलिल्लाह ये सफ़ा जिब्राइल पा हमरा समझ में अचन एड़ियूं सुणियूं सूरतूं ॾाढियूं पर ठप्पो किताब ते न हो हां वाह मां पंहिंजे एजन के जो मां जो ॾे ख़बर अचे से अजीब ॻाल्हि हुई सफ़ा ॾाढा सोना पटका सोणियूं ॾाढियूं सोना चेहरा अब एड़े काॾे मजबूरी आ मजबूरी में भी शरीयत इजाजत दे थी अटकल न हलंदई शरीयत में सिद्धो थी बीरा डिजबो के खा बटरे ता जो डिजबो के खा ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी कंद पकड़े तरिस शीह बकरी थई लट फेरे तरिस नांगो नोरी थई हाथ बोले तरिस बाहे पानी थई अल्लाह खां डिजबो होरिया चुप थियो ताजा चप खुशकुआणी विया ता हितो जा मौलवी बरकतुन वारा भागन वारा असा ते एफआईआर भी थियो ने मुकाबले में छड़ो बीहण जे करे जाबा पर असा एफआईआर को न था ॾिजऊं असा इन थानन जेलन को न था ॾिजऊं असा के पंजे वडन से सबक सिखारियो उहो मुर्स किथे जे को तो ॾिजे हालात जे खूनी मंजर खां
जै हाल में जीअण मुश्किल आ उन हाल में जीअण मुर्सी आ तकरीर मां तो क्या चप तव्हांजा खुशकी दर न लाजो मां समझा तव्हां सां भी आज़ार आ मां समझा तो अल्लाह अकबर अरे ते करम पूछा तो करे पंजे पी अबू जेल खां बाद त खबर तोखों बाद में सरदारी मुझे मथो ईंदी पगदारी मुझे मथो ईंदी ओ बाजे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफत तो करे वो महबूब सच्चो आ या कूड़ो आ अबू जेल चवे तो बाहरों घुमी ता मता को बुधे न अबू जेल के को गालियूं लिकाईंदे तू त ॿियनि खां लिकाए तो पर हो मथो बीठो आ फरमाया वाओ अम्मा कुम ऐनमा कुंतुम बिजाते फरमाइन्नहु बिकुल्ल शैइन बसीर अबू जेल पुट के चई ॾिसी आए चई ॾिसी आए मुझे कोई कोन हो चन अबू जेल लफ्ज़ केड़ा तो चवे करे मैं के ओ मुंजा पुट तुझी मां में शक्वा मता ख़यानत न कई हुजई ओ इकरमा तुझे मां में शक्का मता ख़यानत न कई हुजई पर महबूब मोहम्मद करीम में पक्का त सच्चो रसूल आ छापो जे पक्का त सच्चो हाणे भी चवन ता सच्चा ये थव हाणे भी चवनी ता सच्चा ये तव शरीफ ये तव लुटण वारा ये न थव गरीबन जी खिदमत करण वारा ये तव अरे ते कलमो तो पुछा करे अब्बा मने भी तो पो कलमो छो न थो पड़े चवे तो जेकॾहिं कलमो पढ़ंदो में त सजी सरदारी सजी पगदारी हली वेंदी हाणे भी चवन था तव मौलवी सच्चा पर पो लॻो छो था कढ चे मुंहिंजी सीट हली वेंदी तव्हां ॻाल्हायो नथा ॻाल्हायो मां चवंदो आहियां त मजमो ॻाल्हाए त ख़बर पए न हाणे भी चवन था सच्चा त आहिनि पक्का भी आहिनि पर छो नथा कढ लॻो चे सीट हली वेंदी अबू जेल भी चवे तो इकरार तो करे महबूब सच्चो आ रब फरमाया यारिफूनहु कमा यारिफून अबनाम अबू जेल भी मने पो महबूब सच्चो आ पर अमल न पो करे अमलो सिधी सही ॻाल्हि आहे असां भी मञूं था क़ुरान पाक सच्चो रसूल पाक सच्चो अमल असां भी नथा कयूं ॾाढा हथ खणायासीं ॾाढियूं रैलियूं कढियूंसीं लखनि जे तादाद में पर जेकॾहिं शाम जो गणत थी त छड़ो किताब खे चंद वोट इन करे हाणे तव्हांखे हथ बत न खणाए बस हाणे पोइ मर्ज़ी तव्हांजी अरे साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा साईं फरमाईंदा हा जे टाइम ते आलमन उलमा जी नुमाइंदगी कंदे फार्म भरायो न ॾींहुं खटी विया बाकी साईं जी बेरवारा फरमाईंदा हा त महबूब साईं जे वक़्त जो जिहाद अॼोकी इलेक्शन ते ॻाल्हि मिड़ई हिकिड़ी थी बीहेव हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम वारे टाइम ते जॾहिं जिहाद ला मशवरो थींदो हो फी कुलूबिहिम मरज़ जे दिल में मर्ज हो महबूब के चवंदा सही छॾे जो न पाण ॼाण महबूब जा सच्चा गुलाम चवंदा सही मैदान कबो या मरबो या माराइबो अज भी गरीब चवनी पिया फार्म भरायो केॾा भी कावड़ जी वजन सां तव्हां सां ॿधल पर जेके विच हाँ चवन पिया से तव्हां जहिड़ा शरीफ़ हेॾे काॾे नज़रियो कोन मटियो आहे चेहरो मटियो आहे साईं तव्हां जहिड़ा शरीफ़ हेॾे काॾे छॾे जो उन टाइम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा यार जिहाद ते वञनि था उन टाइम ते भी थोड़ा गॾु त हलिया पर मोटी आया छाजे करे चई ॻाल्हि ई न मञव नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर उन टाइम ते भी हलिया मोटी आया चे छाजे करे न हलियो चे असांजी ॻाल्हि ई न वरतव हाणे भी चयोसीं यार तव्हां असांजा जमाती असांजे कॾहिं निमाज़ूं पढ़ाइण वारा असांजे कॾहिं निमाज़ूं पढ़ण वारा असांखो जनाज़ा पढ़ाइण वारा हर टाइम ते असांजे सॾ ते अचण वारा छाजे करे फिरियो चे तव्हां असांजी ॻाल्हि ई न मञी दादा चवनि असांजी ॻाल्हि बाबा ॻाल्हि कहिड़ी मञूं
असां जी इज्जत कयो, असां के ख्वार खराब न कयो, असां के मथे चवण था तां जे गोठ में मुल्ला शो थिया। मां पंजे सही कामली शाह साहब जी गाल तो क्या उन जा हेठा पा चवण से असां जी जीलानी हाउस ते पत्ती खराब थे त तां जे गोठ में मुल्ला शो थिया। तो असां उनके चयो से तवां जी जीलानी हाउस ते पत्ती खराब थे, असां जी अर्श वारे अल्लाह वट पत्ती खराब। जेकरे तवां जो हक है त असां जो भी हक है। शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे कुरान जा टे मकसद थी अल्लाह जी इबादत, रसूलुल्लाह जी इताअत, मखलूक जी खिदमत। असां मखलूक जे खिदमत के इबादत था महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेते मते जहाज मैदान में पाता एक बे के पोल काफे चवन लगा वकालू लेखवान वकादू उनन सा गड वया त न उनन सा गड वया त कोन लौकानो हा हुना मा कुतलू चवन लगा यार जेकरे मनन हा त न मरन हा। महबूब जे यारन जे ला चवन पिया मनन हा त न मरन। असा के भी चवन हा वेहो हा बुतो हा त न हारायो हा। हवा ये ना असा के भी चवन लगा गाल मन्यो हाँ वेहो हाँ फार्म न भरायो हाँ त न हारायो हाँ। असा चयो से जी महबूबा मुस्तफा करीम संजा यार कंध ते तलवार हले थी तीर हले तो चवन ता फस्तु रब्बिल काबा हाय सहाबा जे ज़बान ते लफ्ज़ किरान फस्तु रब्बिल काबा मतो कंध धड़ो जुदा थे तो जिस्म का धड़ो जुदा थियो ज़ुबान ते लफ्ज़ किरान काबतुल्लाह जे रब जो कसम खटियो था वञो। उनन जे ज़ुबान ते लफ्ज़ या काबतुल्लाह जे रब जो कसम खटियो था वञो। असां भी इलेक्शन वारे ॾियारे सागाई लफ्ज़ चयासे फस्तु रब्बिल काबा काबतुल्लाह जे रब जो कसम खटी वियासे। नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा उलमा हक उलमा दावत नारे तकबीर। असां भी चयोसे काबतुल्लाह जे रब जो कसम खटी वियासे छो त असांजो को भी नारो कोन हो को भी इरादो कोन हो हिकिड़ो इरादो त अल्लाह जो दीन बुलंद थे। केर बुलंद थे केर बुलंद थे असा के पंजे वडन सबक इहो सिखारियो आ ना अहल असा जो मालिया गुलशन गुलन जो साथी जो बद ज़ाक जे हथ में बाग रहो मासूम वरन जो साथी जो कावल के इजाजत काका जी बुलबुल जे सदा से आबद हर शौक ते चिबरो वेठो आ अंजाम गुलस्ता साथी। असा के पंजे वडन का सबक मिलियो है जेस्तनी हिन सिरिय में साव है जेस्तनी हिन सिरिय में साव है अल ऐलान कहबो रहबो कर जीती ते जात विका में कर जीती ते बात विका में कर जीती ते दात विका में कर जीती ते रात विका में कर जो तो ते ढंग विका में कर जो तो ते रंग विका में कर जो तो ते नंग विका में कर जो चार चंग विका में एजे विकरे जेल विकानो ताके मिलियो जेल था जेको मानू की न विकानो सोई मानू मोती दानो सोई मानू मोती दानो। नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत हज़रत मौलाना फजल रहमान नारे तकबीर। कुर्सी जे पुजारन वट कुर्सी जे पुजारन वट गरीबन जो कदर कहड़ो तू हाखा भला मिलंदी सासाव समर कहड़ो अंधन जे अॻियां रोवण बस नूर विञाइणवा बेदर्द ते दहन जो थींदो त असर कहिड़ो दोखावा सॼी दुनिया वे साहुक जे कहते पंहिंजा जे थियनि दुश्मन गायरनि जो ज़िक्र कहिड़ो गायर त आख़िर गारी हंदो गायर त न है काई मयार जा गाल थी मारे साथी मारे पंहिंजे देश जे यारनि जी मूं पक सुञाता पंहिंजा हा मूं पक सुञाता पंहिंजा हा हू धारनि सां गॾु धारे में थे वाटड़ सां वेरनि खे वेही वांझेड़ जे वारे तो इंशाअल्लाह 2017 अचण वारो आहे 2017 अचण वारो आहे। जेकॾहिं कमी कोताही थी वई आहे त माफ़ी वठ जेकॾहिं कमी कोताही थी वई आहे त माफ़ी वठ तो इंशाअल्लाह
इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। जन्नत मुफ्त में कोन मिलंदई, जन्नत मुफ्त में कोन मिलंदई। साईं जन्नत कदे मिलंदी जॾहिं सिर हिन कलामुल्लाह ते कुर्बान कबो। केड़ा केड़ा तैयार हो, केड़ा केड़ा तैयार हो। तकबीर, शान मुस्तफा, शान कुरान, जमियतुल इस्लाम, इस्लाम, नारे तकबीर। ओ जालिमो, ओ कातिलो, तमा असांजे रहनुमा असांजे सिवाय का के शहीद करे। यो समझो ये मशीन दबजी वेंदी, ये मशीन रुकदी। अल्लाह अकबर, ये बाजी खून जी बाजी आ, ये बाजी खून जी बाजी आ, ये बाजी तू ही हारी दे। हर घर में डॉक्टर निकरंदो, तू केतरा डॉक्टर मारी। नारे तकबीर, जमियतुल इस्लाम, कायदे जमियत मौलाना रहमान, अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सबरा शहीद। नारे तकबीर। अजो न हिकड़े ही घर में 5 डॉक्टर साहब निकरी चुका थी। अजो न हिकड़े घर में 5 डॉक्टर साहब जा बच्चा निकरी चुका थी। हे लखे डॉक्टर साहब जा रूहानी फर्जंदा। ओ कातिल तोखे बुधाण चाहो था पिया अल्लाह जे ज़ात जो कसम जे महबूब जे यारन महबूब सा वचन कयो हो, नानुल्लज़ीन बायउ मुहम्मदा, नानुल्लज़ीन बायउ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा। असा भी वचन कयो था ए डॉक्टर साहब दा फर्जंदो जास्तानी सिरिया में साव है। असा तमाजे शाना बशाना थी करे कातिलन जो पीछो कंदा रहंदा। नारे तकबीर, जमियतुल इस्लाम, अल्लामा राशिद खालिद महमूद सबरा। नारे तकबीर। 29 ॾींहं ते रस्ता रोक कई वई तभी तैयार हो। मुवाहिद ॻाल्हायो 29 तारीख़ ते रस्ता रोक कई वई तभी तैयार हो। रोड बंद कया वया तभी तैयार हो। ॿियूं के हरकतूं कई वई तभी तैयार हो। ॿुधो हुकूमत जा चमचा, ॿुधो हे हज़ारनि जो इज्तिमा इन ॻाल्हि जो वाहिद सबूत आहे त इंशाअल्लाह उहा घड़ी ज़रूर थींदी। असांजा हथ हूंदा कातिल जो गिचियूं। असा पंहिंजे जानन खां वधीक पंहिंजो असां महबूब अगवान उन जे बच्चे खे बनायो आहे। असांजो वचन ऐं वाइदो आहे। ए राशिद साहब जीअं तुंहिंजे बाबे सां निभायोसीं, ए राशिद साहब जीअं तुंहिंजे बाबे जे सॾ ते लब्बैक चई करे हर बार हर मैदान हर चौक ते पहुतासीं। इंशाअल्लाह तुंहिंजे बि हुक्म ते लब्बैक चई करे लाहौर जे चौक ते पहुचंदासीं। चओ इंशाअल्लाह। तकबीर, जमियतुल इस्लाम, अल्लामा राशिद खालिद महमूद सबरा। नारे तकबीर। या इलाही, या इलाही, जब तक मेरे जिस्म में जान रहे तुझ पर सदके तेरे महबूब पे कुर्बान रहे। मैं रहूं या न रहूं मगर दुआ है दिल की दीन मोहम्मद रहे और इज्जत कुरान रहे। जिस काम के लिए आए वो काम न बिगड़े। सर कट जाए तो कट जाए मगर इस्लाम न बिगड़े। तमन्ना है इस दुनिया में कोई काम कर जाए, अगर कुछ हो सके तो खिदमत कुरान कर जाए। इजो आयो में आई अञा निंड में पिसी वेंदो पखीड़ा ॾुखियार संदो ॾींहुं। घोटाओ घोटाओ मुर्सत आयो शींह मतां लॼायो पंहिंजे लोईअ खे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ही हुया हज़रत मौलाना अब्दुल्लाह अब्बासी खैरपुर वारा।